अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां मुंहिंजो बरकत शेख हींअर मौजूदु आहियां मगली बचा बंद ते। तव्हां ॾिसी सघो था त हींअर ही अधो मूंसां गॾु आहे हैदर भाई। त अॼु असां हिन विज़िट ते आया हुआसीं त अॼु सिंधु दरिया जो असां विज़िट कयूं। आया हिन में पाणी केतिरो आहे, केतिरो अकिरो आहे, केतिरो पियो आहे। छो जो पंजाब जी जेका बि सूरत हाल जेका बि नज़र अचे पई थी सोशल मीडिया ते या हेॾा ख़बरुनि में हेॾा होॾा जेको कुझु ॾिसियो थो वञे त पाणी जी ओड़ी इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल जेका असां ॾिसी थी वञे। आया पंजाब में जेके बि दरिया आहिनि टोटल करे उहे सभु हिन हिकिड़े दरिया मां था वहनि। तव्हां हिन जी सूरत हाल ॾिसी सघो था त हीउ पाणी जो बकिरो हेसि ताईं आहे। हाणे केतिरा लखा केतिरो पाणी पियो गुज़र आहे हींअर इन जी अञा ख़बर नथी पए। त असां कोशिशि कयूं था त हींअर कंहिं न कंहिं अमलदार सां या कंहिं चङे सां तव्हांजी मुलाक़ात सां करायूं ऐं जेका बि सूरत हाल आहे उन बाबति ॼाण वठूं। हैदर भाई मूंसां गॾु आहे अॼु हिन जा कुर्बन जेको अॼु ताज़ा सूरत हाल मालूम करण लाइ अॼु मूंखे हेसि ताईं वठी आयो। हैदर भाई अवांजी वॾी वॾी महिरबानी। यारे ते कप ते बीठो आहियां त जीअं त ॿोली जी ताज़ा सूरत हाल जेका पंजाब खां वठी दाहूं अचनि पियूं थियूं त पंजाब खे हेतिरो ॿुॾी वियो, हेतिरो ही थी वियो, हू थी वियो। इन सभिनि खे ॾिसण जे करे त आया सकरल ऐं मंडली बंगले वटि जेको हिन सिंधु दरिया जो पाणी जो क्रास आहे त आया हिते केतिरो आहे केतिरो न आहे इहो ई मालूम करण लाइ अॼु हिते पहुता आहियूं असां। ॿिया बि के दोस्त हिते मौजूदु आहिनि, उहे बि आया आहिनि। कुझु कमु हले पियो थो परे पासे, उहो बि तव्हांखे असां ॾेखारियूं था हिते हुते। त हिन जी ताज़ा सूरत हाल जेका आहे उहा अव्हांजो ॾाढो आहे। हींअर अॻी चकर आयासीं त हिते ई जेको आहे सो घणो कुझु टठल हो ऐं घणो कुझु हिते हुते असां ॾिठो पिए थिए त भई पासा खाई वियो अॻी बोॾ में। पर हींअर माशाल्लाह हिननि कमु तमामु बहितरीनु करे हिनखे जेको आहे सो हिनखे बंदि करे छॾियो अथनि। हींअर खोपी कोन्हे त हिन जॻह ते हिन रस्ते खे हिननि पाए करे हितां गाॾी बंदि करे छॾियो। पर हींअर बाक़ाइदा हीउ हले पियो थो, अॻिते बि को कमु हले पियो थो। होसि ताईं उहो लाहे आया आहिनि हेठि। हेल इहो कमु हिननि हिकिड़ो ॿियो कयो आहे जिते कमु हले पियो थो। पाणी जो वाकिरो आहे वारसो। बाक़ी हाणे किथे आपा शहरनि खां पुछा कयूं था, हाणे हिते ॾिसूं था त कहिड़ा हिते मौजूदु आहिनि। हुननि खां पुछूं त हीउ पाणी हींअर जेको हितां वञे पियो थो गुज़रे पियो थो त हीउ खणो आहे। बाक़ी जेको कुझु बि आहे अव्हांजो ॾाढो आहे, तव्हां ॾिसी सघो था। अहिड़ी को साम्हूं बीठल आहे। हाणे जेकॾहिं असां साम्हूं ॾिसूं त परे पासे सनी जो कलरी जो ॻोठु आहे। हुन पासे जेकॾहिं असां क्रॉस कंदासीं कलरी जो ॻोठु आहे परे पासे। हिते हीअ आहे पाणी ताज़ा सूरत हाल जेका बि आहे अव्हांजे ॾाढो आहे। इहो ई आहे, इहो ई पाणी आहे। पाणी जी स्पीड तव्हांजे ॾाढो आहे। इहो ॾिसो पिया त केतिरी बि वधे उहो बि अव्हां ॾिसो पाणी में स्पीड आहे। ईअं कोन्हे त कोन्हे पर घटि आहे, एतिरी न आहे जो हिन में शोर हुजे। शोर कोन्हे पाणी जे अंदरि फ़िलहालु पुरसो कोन्हे।